नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त घोटकी में शहरी एहतियाद पारां घोटकी में वधंदड़ बदमनी ते एहतजाजी तहरीक शुरू कई वई है, जंहिं बाद शहरी एहतियाद पारां एहतजाज जो सॾु ॾिनो वियो है। एहतजाज शुरू थियण खां पहिरीं DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ पारां शहरी एहतियाद जे अॻुवाण अला वसायो घोटो लाला कैसर ज़मान पठान ऐं ॿियनि सां ॻाल्हियूं करे शहरी एहतियाद जा समूरा मसला हल करण जी ख़ातिरी कराईंदे DSP ऑफिस में ॻाल्हियुनि लाइ दावत ॾिनी वई, जंहिं बाद शहरी एहतियाद जे अॻुवाण एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो। इन मौके ते खिताब कंदे शहरी एहतियाद जे चेयरमैन अला वसायो घोटो लाला कैसर ज़मान पठान चयो त असां हमेशा शहरनि जे हक़नि लाइ जदोजहद कई ऐं शहरनि जे हक़नि लाइ कॾहिं बि कुर्बानी ॾियण खां इनकार न कंदासीं। इन मौके ते DSP हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ शहरी एहतियाद जे अॻुवाण खे यकीन ॾियारियो आहे त चोरी ऐं ॿिनि ॾोहनि में मुलविस माण्हुनि खे जल्द गिरफ्तार कयो वेंदो। शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम करण असांजी ज़िम्मेवारी हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।